ॿुधो आहे हिन बेकरी जूं सभई शयूं तमामु सुठियूं आहिनि। पप्पू, हिते त हर शइ तमामु मज़े जी लॻी रही आहे। मूंखे सभु खपे। ॾिसूं था त असां वटि एतिरा पैसा आहिनि। पप्पू, मूंखे त हो कपकेक खपे, प्लीज़। ठीकु आहे। हे केतिरे जो आहे? हे 34 रुपयनि जो आहे। छा हे काफ़ी आहिनि? जी बिल्कुलु। पप्पू, हिननि बिस्किट्स खे त ॾिस। इहे मूंखे खपनि। ठीकु आहे, इहे बि वठूं था। अंकल, इहे केतिरे जा आहिनि? इहे 25 रुपयनि जा आहिनि। हे काफ़ी आहिनि? न पुटु, हिन में 5 रुपया घटि आहिनि। ओहो, अच्छा। हे ॾिसो, हे आहिनि 5 रुपया। हाणे असां हे बिस्किट्स वठी सघूं था। मूंखे बि कुझु घुर्जे। हे केक केतिरे ई मज़े जो लॻी रहियो आहे। अंकल, हे केतिरे जो आहे? हे 43 रुपयनि जो आहे। ओ अच्छा, मूं वटि हे 20 ऐं 2 ऐं हे आहे 1 रुपयो, पर मूं वटि 20 रुपया घटि आहिनि। हाणे मां हे केक कीअं ख़रीद कंदसि? पप्पू, पंहिंजा पॉकेट्स त चेक कर। मिली विया 20 रुपया। हाणे मां हे मज़े जो केक वठी सघां थो। अंकल, मूंखे इहो केक ॾियो, प्लीज़। हे वठो ॿारो पंहिंजूं शयूं। थैंक यू। हे मूंखे ॾे। हिते न खुलजां। तारा, असां घर हली हिननि सभई शयुनि खे आराम सां खाईंदासीं।